हैदराबाद में ख़बर आवाज़ से शेयर कंदासीं। हैदराबाद के प्लेली वारी इलाइक़े में कर्ज़ खां तंग हिकु नौजवान पारां मुबैना तौर अगवा कराए ज़ाल खां 8 लाख रुपया भुंग तलब करण जो इंकशाफ थियो आहे। ख़बर आवाज़ हैदराबाद में शेयर कई पिया। हैदराबाद के प्लेली वारी इलाइक़े में कर्ज़ खां तंग हिकु नौजवान पारां मुबैना तौर अगवा कराए ज़ाल के 8 लाख रुपया भुंग तलब करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस मामले जो पर्दोफाश करे मुबैना तौर अगवा ॼाणायल नौजवान ऐं संदसि दोस्त के सोगो करे वरितो। DSP प्लेली दावा कई आहे त रुबीना नाले औरत प्लेली थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई हुई त संदसि मुड़ुस अहमद रज़ा मुबैना तौर अगवा थी वियो आहे। SSP मामले जो नोटिस वठंदे कमेटी जोड़े छॾी, जंहिं जांच शुरू कंदे नौजवान के लतीफ़ाबाद यूनिट नंबर 11 जे अयूब कॉलोनी में हिकु घर मां बासियाब करायो। पुलिस चवण आहे त छापे दौरान मुबैना अगवा ॼाणायल जे दोस्त अहमद बंगाली के गिरफ्तार कयो पियो आहे। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। हैदराबाद जे प्लेली वारे इलाइक़े में कर्ज़ खां तंग हिकु नौजवान पारां मुबैना तौर अगवा कराए साल खां 8 लाख रुपया भुंग तलब करण जो इंकशाफ थियो आहे। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं शबीर अबड़ो खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद के फुलेली वाले इलाइक़े में कर्ज़ में तंग थी एक नौजवान पारा मुबैना तौर पान के अगवा कराए ज़ाल खां 8 लाख रुपया भुंग तलब करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस मामले जो पर्दोफाश करे मुबैना तौर अगवा ॼाणायल नौजवान ऐं संदसि दोस्त के सोगो करे वरितो आहे। उन हवाले सां DSP फुलेली परियल मोरो जी दावा आहे त रुबीना नाले औरत फुलेली थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई हुई त संदसि मुड़ुस अहमद रज़ा मुबैना तौर अगवा थी वियो आहे। DSP मूजिब औरत ॼाणायो आहे त संदसि मुड़ुस जी बाज़ियाबी लाइ 8 लाख रुपया भुंग तलब कयो पियो वञे। मुबैना अगवा करण जी वीडियो ठाहे उमाणी आहे त फौरी तौर रक़म ॾिनी वञे। ॿी सूरत में हू नौजवान खे क़तल करे लाश जामशोरो पुल वटां दरिया में उछले छॾींदा। SSP मामले जो नोटिस वठंदे कमेटी तश्कील ॾिनी, जंहिं बाद पुलिस जांच शुरू कंदे नौजवान खे लतीफ़ाबाद यूनिट नंबर 11 जे अयूब कॉलोनी में हिकु घर मां बाज़ियाब करायो आहे। पुलिस ॿुधाए त छापे दौरान मुबैना अगवा ॼाणायल जे दोस्त अहमद बंगाली के भी पुलिस गिरफ्तार कयो, जन थाने ते पहुची समूरी हकीकत बयान कई। मुबैना अगवा थियल नौजवान पुलिस के बयान ॾींदे चयो आहे त खांगी बैंक में लोन खयो हो, कारोबार में नुक़सान थियो, बैंक वारनि रक़म लाइ तंग कयो, मजबूरी में दोस्त सां मिली अगवा जो कूड़ो ड्रामो कयो त जीअं घर वारा रक़म ॾियनि हा त इहा बैंक वारनि खे ॾियां हा। जी मेहरबानी शबीर अबड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।